अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो चेतन दास भील ऐं मां गुज़िरियल 3 सालनि खां इंग्लिश पढ़ाए रहियो आहियां। दोस्तों, इंग्लिश के हवाले सां तव्हां खोड़ सारा वीडियोस ॾिठा हूंदा, मोटिवेशनल स्पीकर ॾिठा हूंदा, मुख़्तलिफ़ इंग्लिश लेक्चर्स ॾिठा हूंदा, पर अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां सभिनी दोस्तनि खे इंग्लिश के हवाले सां चंद हक़ीक़तूं ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, इंग्लिश के हवाले सां अॼु मां सिर्फ़ु तव्हांखे 2 सवालनि जो जवाबु ॾींदुसि त अंग्रेज़ी सिखिजे कीअं ऐं अंग्रेज़ी जी अहमियत कहिड़ी आहे। दोस्तों, अंग्रेज़ी सिखण हिकिड़ी बाद जी गेम आहे। पहिरीं असांखे ख़बर हुजणु खपे त असां अंग्रेज़ी खे छो सिखूं, असांखे अंग्रेज़ी सिखण जी कहिड़ी ज़रूरत आहे। त दोस्तों, इंग्लिश जी इंपॉर्टेंस जे हवाले सां, अंग्रेज़ी जी अहमियत जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त इंग्लिश जेको आहे हिकिड़ो ग्लोबली कम्युनिकेशन स्किल आहे, यानी दुनिया सां राब्तो करण जो हिकिड़ो हुनर, हिकिड़ी महारत आहे। यानी दुनिया सां राब्तो करण जी हिकिड़ी महारत आहे। असां सिंधी आहियूं, असांखे पंहिंजी सिंधी ॿोली सां गॾु अंग्रेज़ी बि सिखणु घुरिजे, छाकाणि त इंग्लिश ॿोली ही हिकु वाहिद अहिड़ो ज़रियो आहे जंहिंसां असां सिंधी पंहिंजो टैलेंट, पंहिंजी एजुकेशन, पंहिंजी सक़ाफ़त, पंहिंजियूं ॻाल्हियूं, इहे सभु असां दुनिया खे कीअं ॿुधायूं ऐं दुनिया खे कीअं ॾेखारियूं। जेकॾहिं असां पंहिंजो टैलेंट ऐं पंहिंजी कल्चर, पंहिंजे सिंध जे बारे में दुनिया खे जेकॾहिं ॿुधाइणु चाहियूं त असां वटि ग्लोबली कम्युनिकेशन स्किल्स हुजणु खपनि। त हिकिड़ो त फ़ाइदो थी वियो इहो त इहो हिकिड़ी ग्लोबली कम्युनिकेशन स्किल्स आहे, यानी दुनिया सां राब्तो करण जो हिकिड़ो ज़रियो आहे। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त हर ॿोली जी हिकिड़ी लिमिट आहे। जीअं मां बायकास्ट भील आहियां त ढाटकी आऊं घर में ॻाल्हाईंदो आहियां। ढाटकी जेका आहे मुंहिंजी मदर टंग आहे। हाणे ढाटकी ॿोली जी हिकिड़ी लिमिट आहे, यानी ढाटकी ॿोली आऊं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे रिश्तेदारनि ताईं ई ॻाल्हाए सघां थो। ऐं ॿिए नंबर ते वरी जेका असांजी प्रोफेशनल लैंग्वेज अचे थी, यानी सूबाई ॿोली जेका असांजी सिंधी आहे। हाणे सिंधी ॿोली जी लिमिट वधि में वधि सिंध ताईं ऐं घणे खां घणी जेका पाकिस्तान जे चइनि सूबनि ताईं। उन खां पोइ अचे थी नेशनल लैंग्वेज जेका उर्दू, पाकिस्तान जी क़ौमी ॿोली उर्दू आहे। हाणे उर्दू ॿोली जी बि हिकिड़ी लिमिट आहे, इहो वधि खां वधि पाकिस्तान ऐं घणे खां घणो पाकिस्तान जा जेके बि नाइबर्स कंट्री आहिनि, चाइना, ईरान, इंडिया, अफ़गानिस्तान, इन्हनि में ई इन उर्दू खे ॻाल्हायो वञे थो ऐं सम्झियो वञे थो। उन खां पोइ दोस्तों, अंग्रेज़ी हिकु वरी अहिड़ी वाहिद ॿोली आहे जेका दुनिया जी कुंड कड़च में ॻाल्हाई बि वञे थी ऐं उनखे सम्झियो बि वञे थो। उन जे लाइ इनखे इंटरनेशनल लैंग्वेज चयो वञे थो। ऐं पाकिस्तान जी जेका इहा ऑफिशियल लैंग्वेज आहे, यानी ऑफिसिस में, बैंकिंग में इहा ॿोली ॻाल्हाई। ॿी अहमियत दोस्तों इन जी इहो आहे त तव्हां ॾिठो हूंदो, असांजा अक्सर जेके बि किताब आहिनि, असांजो जेको सिलेबस आहे उहो टोटली इंग्लिश में लिखियलु आहे, सिर्फ़ु उर्दू ऐं सिंधी खे छॾे करे। असांजे ॿार खे मैथमेटिक्स, केमिस्ट्री, फिज़िक्स, साइंस, इहे सभु सब्जेक्ट जॾहिं सम्झ में ईंदा जॾहिं अंग्रेज़ी सम्झ में ईंदी, छाकाणि इहे सभु किताब अंग्रेज़ी में लिखिया पिया आहिनि। त हिकिड़ी त वॾी इंपॉर्टेंस थी वई इहा। ऐं ॿियो तव्हां ॾिठो हूंदो, असांजा ॿार अक्सर करे जॾहिं इंटर में वेंदा आहिनि, 11, 12 क्लासिस में वेंदा आहिनि, हुते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंग्रेज़ी न अचण जे करे तइलीम खां बाग़ी थी करे अची पंहिंजे घर वेही रहंदा आहिनि। असांजा ॿार छा हूंदा आहिनि साईं, मैट्रिक ताईं उहे सिंधी में पढ़ंदा आहिनि, केमिस्ट्री, फिज़िक्स, मैथमेटिक्स इहे सभु सिंधी में पढ़ंदा आहिनि। पोइ जॾहिं कॉलेज में वेंदा आहिनि, हुते सभु किताब जेके ऑटोमेटिकली इंग्लिश में हूंदा आहिनि। पोइ असांजा ॿार उते अंग्रेज़ी न सम्झण जे करे, भले असांजो ॿार मैट्रिक ताईं मैथमेटिक्स में पोजीशन होल्डर हुजे, केमिस्ट्री में पोजीशन होल्डर हुजे, फिज़िक्स में पोजीशन होल्डर हुजे, पर जॾहिं हू कॉलेज में वेंदो पढ़ण जे लाइ त हुते जा लेक्चरर्स जेके बि आहिनि उहे सभु इंग्लिश में ॻाल्हाइनि था पिया। हुते जो जेके बि किताब आहे, जेको सिलेबस आहे, अंग्रेज़ी में लिखियलु हूंदो आहे। उन जे लाइ असांजा ॿार जेके अंग्रेज़ी न अचण जे करे इंटर फर्स्ट ईयर जे दौरान तइलीम खां बाग़ी थी करे अची घर वेही रहंदा आहिनि। दोस्तों, इहा थी हुई अंग्रेज़ी जी हिकिड़ी जर्नल इंपॉर्टेंस जेका असां सभिनी सिंधियुनि जे लाइ, पाकिस्तानियुनि जे लाइ इंतिहाई अंग्रेज़ी सिखणु ज़रूरी आहे। दोस्तों, इहा थी हुई इन जी अहमियत। हाणे सुवाल नंबर ॿियो आहे त हाउ टू इम्प्रूव इंग्लिश। दोस्तों, हीउ सुवाल बि तमामु घणो पुराणो आहे, पर यकीन कयो हीउ सुवाल अॼु बि नओं आहे त आख़िर अंग्रेज़ी खे सिखिजे कीअं। दोस्तों, अंग्रेज़ी खे सिखण जा तरीक़ा मां पंहिंजे सेल्फ तजुर्बे जे हिसाब सां ॿुधायां। अंग्रेज़ी खे सिखण जा 2 तरीक़ा आहिनि, ठीकु आहे। हिकिड़ो आहे एजुकेशनल वे, ॿियो आहे नेचुरल वे। ऐं ॿोली खे सिखण जो बहितरीनु तरीक़ो जेको आहे उहो आहे नेचुरल वे, यानी इन्वायरमेंट, कुदरती तरीक़ो। ऐं जीअं असां सिंधी ॻाल्हायूं था पिया, तव्हां ॾिठो हूंदो असांजा अक्सर जेके वालदीन साहिबान आहिनि, जेके वॾा आहिनि, जेकॾहिं उहे अनपढ़ियल आहिनि, अनपढ़ियल हुअण जे बावजूदि बि उहे सिंधी माशाल्लाह असां खां बि सुठी ॻाल्हाइनि था पिया। त ॾिसो, कंहिं बि लैंग्वेज सिखण में कंहिं स्कूल जो रोल प्ले एतिरो कोन हूंदो आहे। कंहिं बि लैंग्वेज खे सिखण में माहौल जो वॾो रोल प्ले हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजे ॿारनि जी अंग्रेज़ी सुठी हुजे त तव्हां उन्हनि खे माहौल ॾियो। ॾिसो, हीअ असांजा पुराणा ऐं रिवाइजी जेके ओल्ड तरीक़ा आहिनि, इहे अंग्रेज़ी या दुनिया जी कंहिं बि लैंग्वेज खे सही नमूने सेखारण में ओतिरा हेल्पफुल साबित नथा थी सघनि। जेकॾहिं हेल्पफुल साबित हुजनि हा त
अॼु असांजो जेको ॿारड़ो आहे जेको गुज़िरियल 10 सालनि खां पढ़े पियो, यानी मैट्रिकुलेट आहे, 8 जो शागिर्द आहे, या खणी पाण चऊं 11 12 जो शागिर्द आहे, हू अॼु माशाल्लाह अंग्रेज़ी ॻाल्हाइण में एक्सपर्ट हुजे हा। जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿारड़े खां मिसाल तौरु 8 जो आहे, 7 जो आहे, या 9 10 जो आहे, या 11 12 जो आहे, तव्हां उनखे चओ बाबा तव्हां अंग्रेज़ी में 10 मिंट ॻाल्हायो, या तव्हां अंग्रेज़ी खे सम्झो था, हू ॿारड़ो अक्सर असांजो ॿारड़ो चवंदो आहे आई डोंट नो, छाकाणि त ॿारड़े अंग्रेज़ी खे ग़लति तरीक़े खां सिखियो आहे। त ॾिसो 10 साल हुन विञाए छॾिया आहिनि, पर 10 साल विञाइण खां पोइ बि असांजे ॿारड़े जी अंग्रेज़ी ओतिरी सुठी नाहे। त अंग्रेज़ी सिखण जे लाइ बहितरीनु तरीक़ो आहे माहौल। ॾिसो हिते मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां, तव्हांजा 2 पुट हुजनि, हिकिड़े खे तव्हां सिंध जी कंहिं सुठी स्कूल में छॾे अचो, ॿिए खे तव्हां मिसाल तौरु मज़दूरी जे लाइ मोकिले छॾियो कैनेडा। 2 साल खां पोइ जॾहिं तव्हांजो कैनेडा वारो पुटु ईंदो न, हू तव्हांजो 10 साल खां जेको तव्हांजो पुटु पढ़े थो पियो जेको असांजे सिंध जे स्कूलनि में, उन खां हुनजी अंग्रेज़ी सुठी हूंदी, छाकाणि त ॿोली खे वाहिद ऐं बहितरीनु ऐं आसान जेको सिखण जो तरीक़ो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माहौल ई आहे। दोस्तो मूंखे उमेदु आहे त मूं जेको कुझु तव्हांखे ॿुधायो, तव्हां सभिनी दोस्तनि जे लाइ मुंहिंजी इहे सभु ॻाल्हियूं हेल्पफुल साबित थींदियूं। मां तव्हांखे हिते हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾियां। ॾिसो असांजे घर में ॿारड़ो पैदा थींदो आहे, ॿारड़ो 6 महीननि खां पोइ पहिरीं लफ़्ज़ ॻाल्हायो अम्मा। तव्हांखे ख़बर आहे अम्मा लफ़्ज़ पहिरीं छो थो ॻाल्हाए, छाकाणि त हीउ पहिरीं लफ़्ज़ ॿुधे ई अम्मा थो। हाणे इन तजुर्बे मां साफ़ु ज़ाहिर आहे त माण्हू जेको ॿुधे थो न उहो ई ॻाल्हाए थो। त जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजे ॿारड़े जी अंग्रेज़ी सुठी थिए, त ॿारड़े खे अंग्रेज़ी वधीक ॿुधणी पवंदी, छाकाणि त हू जेको हितां इनपुट करे थो उहो ई हितां आउटपुट थींदी। त अंग्रेज़ी खे बहितरीनु सिखण जो तरीक़ो जेको आहे उहो आहे माहौल। ऐं हाणे कन्फ्यूज़िंग इहा आहे त काफ़ी दोस्त सोचींदा हूंदा त सर असां वटि को अहिड़ो इंग्लिश स्पीकिंग जो माहौल कोन्हे, त तव्हांखे अहिड़े ई क़िस्म जो अंग्रेज़ी स्पीकिंग जो को माहौल ॻोल्हणु खपे, को टीचर ॻोल्हणु खपे जेको तव्हांजे ॿारनि खे अंग्रेज़ी स्पीकिंग जो माहौल, जेको तव्हांजे ॿारनि सां इंग्लिश स्पीकिंग में ॻाल्हाए, जेको तव्हांजे ॿारनि खे इंग्लिश स्पीकिंग जो बहितरीनु माहौल ॾिए, छाकाणि त अंग्रेज़ी खे सिखण जो बहितरीनु तरीक़ो आहे ई माहौल। दोस्तो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो सुठो लॻो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे हीउ वीडियो सुठो लॻो आहे त प्लीज़ वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, त जीअं ॿिया दोस्त बि इन वीडियो खे ॾिसनि ऐं उन्हनि खे बि ख़बर पए त यार वाक़ई जेका अंग्रेज़ी खे सिखण जो बहितरीनु तरीक़ो हीउ आहे या अंग्रेज़ी जी अहमियत हीअ आहे। ॾिसो तव्हांजे शेयर करण सां तव्हांजो कुझु बि नुक़सानु कोन थींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुंहिंजो व्हाट्सएप नंबर तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां मूंसां व्हाट्सएप जे थ्रू बि ॻाल्हाए सघो था। ऐं मां व्हाट्सएप जे थ्रू बि जेका ॿारनि खे इंग्लिश स्पीकिंग जो माहौल ॾींदो आहियां ऐं उन्हनि सां इंग्लिश स्पीकिंग में ॻाल्हाईंदो आहियां ऐं कम्युनिकेट कंदो आहियां। त तव्हां मूंखे व्हाट्सएप ते बि जुड़ी सघो था। ऐं इन द लास्ट सभिनी दोस्तनि खे, सिंधी भाइरनि खे रिक्वेस्ट आहे त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। ऐं मां इंग्लिश पढ़ाईंदो आहियां, ॿिया बि इंग्लिश जा वीडियोज़ तव्हां ॾिसो ऐं तव्हांजे लाइ उहे इंशाल्लाह इंतहाई फ़ाइदेमंद रहंदा। सो थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो। ऐं दोस्तो हाणे वक़्तु आहे तव्हां खां इजाज़त वठण जो। सिंध सलामत, साथ सलामत, जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह निगहबान।